करमपुर लगुनापर थाने जे ॻोठ रैसलावद जाचड़ रवासी यतीम नौजवान सज्जाद चाचड़ ऐं अब्दुल खालिद चाचड़ वलद अलानो चाचड़ मीडिया अॻियां दाईंदे चयो त असीं यतीम ग़रीब आहियूं। असांजो वालिद ऐं अमड़ काफ़ी साल पहिरियां वफ़ात करे विया आहिनि। असांजे वालिद साहब कयल ख़र्च जे पैसनि जे एवज़ बिलावल चाचड़ खां पोटी जो संग वरितो हो। सज्जाद चाचड़ मूजिबि जेका नींगरी मुंहिंजे भाउ अब्दुल खालिद चाचड़ जी मंग हुई ऐं पको मंगणो पिणु थियल हो। हुन चयो त मोरोवासी बिलावल चाचड़ पुटनि समेत बाअसर हुजण करे असांखे संग नथो ॾिए ऐं कयल ख़र्च जा पैसा बि नथो ॾिए ऐं शाह हुसैन शाह ते साख खणी वियो। चयाईं त साख मुताबिक़ मरूम अलरिनो चाचड़ ऐं संदन फर्ज़ंदनि जो मूं ॾे संग समेत को बि लहिणो लेखो पिणु न आहे।